शुमाला मुझे ख्याल आया था सदफ जे बारे में जमाल वटि हली उन सां डिस्कस करणो हुजे। पर ॿई भाउ भेण नौकरीअ जे कॾा आहिनि, घर में वेहनि ई कोन था। वेहनि घर त पोइ टाइम वठूं न। हाँ ये ॻाल्हि त आहे। ईअं तो कया न मां जमाल खे फ़ोन तो कया त असां अचूं था शाम। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अॼु तो मां ॾाढो ख़ुशि नसीब आहियां बाबा। अल्लाह साईं खां कुझु ॿियो घुरां त बि मिली वञे। अल्लाह जा वॾा करमनि जो अॼु मुंहिंजी नियाणी पंहिंजे चाचे जे घर आई आहे। सच अॼु लॻे पियो त असां सभु मुकमल पिया थियूं। बसि अदा सोराब ऐं अदी कनीज़ जी कमी आहे। उहे न अची वञनि त ख़ानदान मुकमल थी वञे। अच्छा आंटी, सदफ किथे आहे, नज़र न पई अचे। सदफ हाज़िर आहे पंहिंजी सोट जे लाइ। भले करे आई मुंहिंजी आपी। मुंहिंजो अखियूं थधियूं थियूं एॾी देरि ताईं ईंदे ईंदे। सच मुंहिंजी दिलि पई चवे त मां तुंहिंजे घर अची तो असां विड़ी तोखे पंहिंजे घर वठी अचां। तू त बिल्कुलु आंटी जिया ख़ूबसूरत आई सदफ। तोखे मूं ते हाणे सभु इख्तियार आहे। कमाल आहे, अवां सभु पाण में मिली विया। जंहिं एतिरी महिनत करे माहीन खे हिते आंदो, यार उन लाइ का थैंक्स बि न। पुट सची ॻाल्हि इहा आहे त तूं वाकई जस लहणी तो रत जे रिश्तनि खे मिलायो आहे। इहो तुंहिंजो जो फ़र्ज़ हो चाचा, जेको इन अदा कयो आहे। हाँ बाबा बिल्कुलु। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।